तरीन ख़बर शामिल कंदासीं। भान सईदाबाद खां साल 2023 खां 2024 ताईं मालपीड़ी भान खे एडमिनिस्ट्रेटर असगर भुंड जी अॻुवाणी में नीलाम कयो वियो। नीलामी जी शुरूआत 36,22,500 खां शुरू थी, जंहिंमें ठेकेदार ख़ादम हुसैन भुंड, आदम हुसैन भुंड, नसरुल्लाह भुंड, ग़ुलाम शबीर खुश्क हिस्सो वरितो। 1 कलाक ताईं मुसलसल नीलामी जा वाक़ा जारी रहिया। आख़िर में ग़ुलाम शबीर खुश्क सभिनी ठेकेदारनि खां वधीक रक़म जी ऑफर करण बैदि नीलामी पंहिंजे नाले करे वरिती। नीलामी जी रक़म 38,65,000 मुक़ररु कई वई, जेका महीनेवार क़िस्तनि ज़रिए जमा कराई वेंदी। 1 जुलाई खां मालपीड़ी जी कस्टडी कब्ज़ो ग़ुलाम शबीर खुश्क ठेकेदार हवाले कयो वेंदो।